सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रमज़ान महीने जो रब शान कयो आहे, हिन प्यारे महीने में कुरान लथो आहे। हिन प्यारे महीने में कुरान लथो आहे। रमज़ान महीने जो रब शान कयो आहे, हिन प्यारे महीने में कुरान लथो आहे। हा कुरान लथो आहे। हिन सुहिणे महीने में सब रोज़ा रखो मोमिन। हिन सुहिणे महीने में सब रोज़ा रखो मोमिन। कुरान पढ़ो रब जो ही हुकुम थियो आहे। कुरान पढ़ो रब जो ही हुकुम थियो आहे। हा हुकुम थियो आहे। रमज़ान महीने जो रब शान कयो आहे, हिन प्यारे महीने में कुरान लथो आहे। हा कुरान लथो आहे। रोज़ेदार खे रब पंहिंजो दीदार कराईंदो। रोज़ेदार खे रब पंहिंजो दीदार कराईंदो। दीदार कराईंदो। मोमिन ते ॾिसो केॾो एहसान थियो आहे। रमज़ान महीने जो रब शान कयो आहे। रमज़ान महीने जो रब शान कयो आहे। हा रब शान कयो आहे। हर साल में ईंदो रमज़ान भलारन ॾे। हर साल में ईंदो रमज़ान भलारन ॾे। कयो जल्द रखो रोज़ा मौक़ो बि सुठो आहे। रमज़ान महीने जो रब शान कयो आहे। हा रमज़ान महीने जो रब शान कयो आहे। हिन प्यारे महीने में कुरान लथो आहे। हा कुरान लथो आहे। दाऊद छुटे खे भी तौफ़ीक़ ॾींदो मौला। दाऊद छुटे खे भी तौफ़ीक़ ॾींदो मौला। जंहिं क़दुर कयो हिन जो उन माण्हू खटियो आहे। जंहिं क़दुर कयो हिन जो उन माण्हू खटियो आहे। रमज़ान महीने जो रब शान कयो आहे। हा रब शान कयो आहे। हिन प्यारे महीने में कुरान लथो आहे। रमज़ान महीने जो रब शान कयो आहे। हा रब शान कयो आहे।